नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। वक़्त के हैदराबाद में खबर ॾींदा हलूं। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच HMC जे रिटायर मुलाजिमन के 3 सालन खां पेंशन फराहम न करण ते म्यूनिसिपल कमिश्नर ऐं अकाउंटेंट जी पगार बंद करण वारे हुकुम बाद म्यूनिसिपल कमिश्नर अमले समेत हाजिर थी अदालत में 14 मुलाजिमन में 1 करोड़ 18 लख रुपयनि जा चेक तक़सीम करे छॾिया। पहिरीं ग्रेड खां 5 ग्रेड जे मुलाजिमन अनवर इनायत मसीह, शहजाद अहमद, प्रकाश, फरजाना मसीह, शमसुद्दीन, निर्मला ऐं ॿियनि वकीलनि मार्फत दरख्वास्तूं दाख़िल करायूं। हिननि मौक़िफ़ इख्तियार कयो त रिटायरमेंट खे अढाई खां 3 साल गुज़री विया आहिनि, पर एडमिनिस्ट्रेटर तोड़े ॿिया अमलदार पेंशन ॾियण लाइ तयार न आहिनि। वकीलनि अदालत खे आगाही ॾिनी त अदालत पारां तलब करण बावजूद ॿिन्ही अमलदारनि मां हिकु बि अमलदार पेश न थियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।